उमरकोट रिपोर्टर सूरज कुमार। उमरकोट खां वींदड़ फुटीअ चूंड कंदड़ मज़दूर जेके लॻभॻ 40 खां 50 माण्हू आहिनि, जेके गुज़िरियल 3 ॾींहं खां बलूचिस्तान जे इलाइक़े ॻोठ सरदार रसूल बख्श देह मागिया मीर हसन मोहम्मद हुसैन बिरोही लसबेलो जे तक़रीबन 8 या 10 किलोमीटर अॻियां फासी पिया आहिनि। असां वज़ीर आला बलूचिस्तान ऐं वज़ीर आला सिंध उमरकोट MPA सैयद सरदार शाह, MPA सैयद अमीर अली शाह, MPA नवाब तैमूर टालपुर, MNA नवाब यूसुफ टालपुर ऐं ॿियनि वस वारनि खे अपील था कयूं त असांजी मदद कई वञे। हिननि जो वधीक चवणु हो त असां 3 ॾींहं खां कुझु बि न खाधो आहे। असांजो खाधो पीते जो सामान सभु बरसात सबबु तरी वियो आहे। बलोचिस्तान में असां 70 माण्हू विया आहिनि जेके लस्ते जे वटि बिरोही ॻोठ आहे उते फाथल आहिनि। नदी वही आहे, कोई रस्तो कोन्हे। ॿ ॾींहं थी विया आहिनि, खाद खुराक उनजी ख़तमु थी वई आहे। असां सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं, बलोचिस्तान गवर्नमेंट खे, फेडरल गवर्नमेंट खे अपील था कयूं उन बिरादरी जे माण्हुनि खे उतां रेस्क्यू कयो वञे। केतिरा माण्हू आहिनि उते? तक़रीबन 70 माण्हू आहिनि। उहो हेलीकॉप्टर जेको हुतां जो मुख्तियार ख़ार आहे उन इहो चयो त हेलीकॉप्टर खां सवाइ कोई ज़रियो ई कोन्हे, ॿेड़ी जे ज़रिए उतां कढी नथा सघूं। त असां फेडरल गवर्नमेंट खे इहा अपील था कयूं त असांजे माण्हुनि खे उतां रेस्क्यू कयो वञे।